जेकबाबाद सिविल लाइन थाणे जी हद जमाली वा नर्सरी बाग जे रहवासी 13 वरहनि जे नीगर राजा लाशारी खे बदफ़ैली करे सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे जेकबाबाद मां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल थहीम। जी जमील गुल, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुलु, जेकाबाद में अव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिविल लाइन थाणे जी हद जंहिंमें जमाली वा नर्सरी बाग जे भरिसां 13 वरहनि जो नींगर आहे, जंहिंमें राजा लाशारी सां जेका आहे त ज़बरदस्ती उन सां बदफ़ैली कई वई आहे, जंहिंमें उन सां बदफ़ैली करण बाद उनखे सख़्तु जेको आहे तशद्दुद जो निशानो बणण बाद जंहिंमें नींगर जो चवणु आहे त सलमान शेख ॿ नामालूम माण्हू जेके आहिनि मूंसां ज़बरदस्ती बदफ़ैली करण बाद जेका उन्हनि सख़्तु तशद्दुद जो निशानो बणायो वियो आहे, जंहिंमें नींगर जो वधीक चवणु आहे त 2 नामालूम जेके माण्हू आहिनि उन्हनि खे मां ॾिसी जेको आहे त सुञाणींदमि, जंहिंमें होॾां उन्हनि वारिसनि जो चवणु आहे त एसएसपी जेकाबाद डॉक्टर समीर नूर चन्ना खां मुतालबो कयूं था इन्हनि वेशीन जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असांजे मासूम नींगर सां इंसाफ़ फराहम कयो वञे। जी महिरबानी जमील गुल, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।